किताबिया अल्लाह लम ऊत किताबिया जेकर आमाल नामो न मिले हा तो भलो हित असांजो कुछ बचो ही नाहे ला युगादिलु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा असांजा नंढा गुनाह भी लिखिया पिया आहिनि असांजा वॾा गुनाह भी लिखिया पिया आहिनि का भी असांजी शइ लुकियल ऐं छुपियल नाहे फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह पढ़ो सही आयत पढ़ो तो ईमान ताज़ो थियो फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह वमन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह जे ज़रे जेतिरो भलो अमल कयो हूंदो उहो भी अखियुनि सां पियो ॾिसंदो जे ज़रे जेतिरो बुरो अमल कयो हूंदो उहो भी अखियुनि सां पियो ॾिसंदो दुआ है अल्लाह से चङनि अमल करण जी असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त अमल सालिह कंदासीं अदा चेहरा कंहिंजा चमकंदा जो जंहिंजा अमल सालिह हूंदा चङा अमल हूंदा सुठा अमल हूंदा रब रहमान जी ज़ियारत अल्लाह संजो दीदार उन्हनि खे थींदो जंहिंजा चेहरा सुहिणा हूंदा ॾाढा जो सुभान अल्लाह संजी मुलाक़ात उन्हनि खे थींदी जेके नमाज़ी थी पिया जेके रोज़ायत थी पिया जेके अमल सालिहन करण वारा बणिजी पिया अल्लाह से फरमाए तो इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात फलहुम अजरुन गैरु ममनून जिन ईमान कामिल रखियो अमल सालिह कया उन्हनि जे लाइ अजर एतिरो हूंदो जो घणे घणे अजर थकिजी पवंदा अजर गणे न सघंदा ऐं मुबारक आहे उन्हनि खे जिन जो ईमान कामिल आहे अमल सालिह आहिनि बशिरिल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार सुभान अल्लाह ढरी था कंदा अञा दुआ ज़रूरत शाम ताईं इंशाअल्लाह आखिरी पहर ताईं ॾींहं जे आखिरी पहर ताईं हलंदो तव्हां सुभान अल्लाह वञो था ढरी कंदा यो कम कीअं हलंदो तंहिंजे करे वॾी आवाज़ सां जो सुभान अल्लाह फरमाए तो बशिरिल्लज़ीना आमनू काथे बिशारत लिखियल आहे जो क़ुरान मजीद में फरमाए तो बशिरिल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात मुबारक हुजे उन्हनि माण्हुनि खे जिन जो ईमान कामिल आहे अमल सालिह आहिनि साईं शाजी मुबारक अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार माण्हुनि जे लाइ वॾा वॾा बाग जन्नत जा ठाहे छॾिया आहिनि जिन जे हेठो नहरियूं ऐं चश्मा बि वहाए ॾिना अथनि दुआ अल्लाह से असांखे जन्नत जी तयारी नसीब फरमाए दुआ अल्लाह से अमल सालिह नसीब फरमाए ओ ईमान वारो वो ॾींहुं अचण वारो अथव क़यामत जो दर्दनाक जे ॾींहुं असांजा हथ शायद थींदा चोदा असांजा उज़वा असांजे मथां शायद थींदा जो असांजा उज़वा ईअं न सम्झो त असां जेको हथनि सां कयोसीं ॻाल्हि ख़तमु जेका पेरनि सां कयासीं ध्यानु पंध करे वञी नुक़सान कयासीं बसि ॻाल्हि ख़तमु ईअं न सम्झो त कननि सां जेके नुक़सान कयासीं गुनाहनि जा ॻाल्हि ख़तमु अखियुनि सां जेके गुनाह कयासीं ॻाल्हि ख़तमु ज़बान सां जेके गुनाह कयासीं ॻाल्हि ख़तमु ईअं नाहे अल्लाह से फरमाए तो अल यौमा नख्तिमु अला अफ़वाहिहिम सूरत यासीन शरीफ तो पढ़ाव काथों अल यौमा नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून वो ॾींहुं क़यामत जो अचण वारो आहे जंहिं ॾींहुं ज़बान बंदि थी वेंदी ज़बान
اليوم نختم على अफ़वाहिहिम मोहर लगी वेंदी। दुनिया में त ॻाल्हाइण जो माण्हू चालाक आ, दुनिया में त ॻाल्हाइण जो माण्हू होशियार आ, जिंद छॾाइण जो माहिर आ। अल्लाह से फरमाए तो اليوم نختم على अफ़वाहिहिम, मां अल्लाह तव्हांजी ज़ुबान खे बंदि करे छॾींदो। मां ॻाल्हाइण तव्हांजो बंदिश हूंदो, तव्हांजे ज़ुबान ते मोहर लगी वेंदी। वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम, तव्हांजा हथ ॻाल्हाईंदा, तव्हांजा पेर ॻाल्हाईंदा। छा चवंदा? बिमा कानू यक्सिबून, जेके अमल कंदासीं सभु ॿुधाईंदा। चवंदा उज़वा असांजा सभु अमल ॿुधाईंदा। चयोसीं असांजूं अखियूं असांजे मथां शायदि, असांजा कन असांजे मथां बि आयत सगोरी में, असांजी खल असांजे मथां शायदि। हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम समूहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम। अल्लाहु अकबर, जो अल्लाहु अकबर। अल्लाह से असांजे हथनि खे सही शायदि तेरा जा ऐं अमलन सालन वारी ज़िंदगी दे, त जीअं असांजे मथां उज़वा सुठी शायदि ॾियनि। अल्लाह से असांखे जहन्नम खां बचाए जा। ओ ईमान वारो, हत्ता इज़ा मा जाऊहा, ओ हिन क़ुरान मजीद में तो पढ़ा, हिन क़ुरान मजीद हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम समूहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। अल्लाहु अकबर। अल्लाह से फरमायो तव्हांजूं अखियूं तव्हांजे मथां शायदि थींदियूं क़यामत जे ॾींहुं, तव्हांजा कन तव्हांजे मथां शायदि थींदा, तव्हांजी खल तव्हांजे मथां शायदि थींदी। जेके अमल कंदा हो गवाही ॾींदा तव्हांजा उज़वा। ओ ईमान वारो, दुआ है अल्लाह से असांखे सुठनि अमलनि करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अॼु कहिड़ा कहिड़ा चौथा दिन इंशाअल्लाह ताला ईमान कामिल रखंदासीं। ईमान कामिल माना मुंहिंजा मोहतरम, मुंहिंजा मुकरम दोस्त भाई स्टेज ते पहुची विया आहिनि। बसि मां हाणे पाण खे सम्झां थो त जेकर इजाज़त वठां अव्हां खां, पर कुझु लफ़्ज़ ॻाल्हाए इजाज़त घुरदुसि। मुंहिंजा अज़ीज़ो ॿुधायो त असां तव्हांखे ईमान कामिल करणो आहे। ईमान कामिल माना छा? माना हिकु अल्लाह, अदा हिकु अल्लाह कन ॿिया बि। दुआन ॿुधण वारो केरु आहे? सॾ ॿुधण वारो केरु आहे? सजदा क़बूल करण वारो केरु आहे? रुकू क़बूल करण वारो केरु आहे? नज़र ऐं न्याज़ ख़िराद कजे त कंहिंजे नाले ते कजे, बास बास जे त कंहिंजे नाले ते बास जी। ओ ईमान वारो, जॾहिं हर शइ जो मालिक अल्लाह आहे, केरु आहे? फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अदा अल्लाह से मुल्क विराए ॾिनो आहे। हे तव्हांजो अथव मुल्क, हे तव्हांजो अथव, हे तव्हांजो अथव। हाणे हेॾे तव्हां कमु हलायो, हेॾे तव्हां हलायो, हेॾे तव्हां। अल्लाह से विरायो आहे मुल्क न। फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क, जेका भी मुल्क में बादशाही आहे, सिज जे उभरण खां वठी सिज जे लहण ताईं सारी दुनिया में छड़ो मां अल्लाह जी हुकूमत आहे। वहु अला कुल्लि शैइन क़दीर, मां ई हर शइ जे मथां क़ादिर आहियां। बस ईमान कामिल। इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु आहे? मौत हयाती जो मालिक केरु आहे? नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे? फरमाए तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अदा इज़्ज़त ज़िल्लत कंहिंजे हथ में आहे, ॾींहुं राति कंहिंजे हथ में आहे। तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल,
وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي ॾींहं रात करण वारो केरा रात मो ॾींहं करण वारो केरा जीअरनि खे मौलनि मां कढण वारो केरा मौलनि खे जीअरनि मां कढण वारो केरा हर शइ जे कंहिंजे हथ में आहे न्याणनि ॾियण वारो केरा पुटनि ॾियण वारो केरा जेका बि शइ घुर्जे त कंहिंखां घुर्जे बस इहो ईमान कामिल आहे ऐं अमल सालिह पहिरियों पहिरियों अमल सालिह अथव निमाज़ अदा पहिरियों अमल सालिह छा आहे जो निमाज़ अॼु कहिड़ा कहिड़ा जतो हिसाब ऐं ॿियनि क़ौमनि वारा मुंहिंजा दोस्त ऐं भाइर जेके बि आया हो इरादो था कयो त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदासीं कंदो क़ब्र क़यामत जी तयारी जन्नत जी तयारी में मसरूफ़ थींदो अल्लाह जी ज़ियारत लाइ तयारी वठंदो कन बिना तयारी जे धू जन्नत में हलिया वेंदो कोटिया वञूं था तयारीअ सां लाहौर वञूं था तयारीअ सां इस्लामाबाद वञूं था तयारीअ सां कराची वञूं था तयारीअ सां ओ ईमान वारो बिना तयारीअ जे का विषय नाहे तयारी करणी आहे साईं तयारीअ में छा थियणो आहे फरमाए तो फमन कान यरजू लिका रब्बिही फलियअमल अमलन सालिहा फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा हिकु पाण खे अल्लाह जी ज़ियारत लाइ तयारु कयो पर हुन में छा करणो आहे फलियअमल अमलन सालिहा अमल सालिह कयो ऐं ॿिए नंबर ते मुशरिक न थियो तौहीद परस्त थी रहो नमाज़ अमल सालिह आहे अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात व अक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना अॼु कहिड़ा कहिड़ा हिन जलसे में इरादो था कयो त अल्लाह जी नमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदासीं अदा नमाज़ कंहिंजी आहे वरी ॿिया लफ़्ज़ तव्हांखे थोरो मटराया जो नमाज़ उन्हनि जी आहे जंहिंजो पाणी आहे चओ ईअं लफ़्ज़ चओ नमाज़ उन साईं जी आहे ॻाल्हायो त मां हाणे इजाज़त वठां न चुप करे न वियो महिरबानी करे कुझु ॻाल्हायो नमाज़ कंहिंजी आहे जो जंहिंजो पाणी आहे नमाज़ कंहिंजी आहे जंहिंजो खीर आहे नमाज़ कंहिंजी आहे जंहिंजा अनाज आहिनि नमाज़ कंहिंजी आहे जंहिंजा मेवा आहिनि नमाज़ कंहिंजी आहे जंहिंजी ज़मीन आहे नमाज़ कंहिंजी आहे जंहिंजो आसमान आहे ओ ईमान वारो नमाज़ उन अल्लाह छाईं जी आहे जंहिं असांखे माण्हू करे पैदा कयो आहे जेको वरी मारे घुराईंदो वरी उथारींदो नमाज़ उन अल्लाह जी आहे जेको वॾी पावर वारो आहे अॼु चओ त इंशा अल्लाह ताला ईमान खां ॿिए नंबर ते आहे त नमाज़ आहे नमाज़ क़ाइम कंदासीं निमक हलाल थी रहंदासीं निमक हराम न थींदासीं जो जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे अदा कंहिंजो खाईंदा मुंहिंजी सा वञो वरी मुंहिंजी सा वञो अदा कंहिंजो खाईंदा पंहिंजो कन अल्लाह साईं जो पाणी कंहिंजो पींदा हो हर शइ केरु पीआरींदो आहे पीअण वारी शइ खाराइण वारी शइ केरु खाराईंदो आहे नमाज़ बि अल्लाह साईं जी आहे जो जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे जेको माण्हू नमाज़ नथो पढ़े ॼण अल्लाह जे हुकुमनि खे ठुकरायूं बीठो आहे इहो वॾो निमक हराम आहे चओ त बेनमाज़ी वॾो निमक हराम आहे चओ साईं हक़ जा लफ़्ज़ ॻाल्हायो चओ बेनमाज़ी वॾो निमक हराम आहे ॻाल्हायो ई नथा नमाज़ घटि पढ़ंदा हो तंहिंजे करे सफ़ा ढरा थी वियो चओ हक़ जा लफ़्ज़ ॻाल्हायो हक़ जा लफ़्ज़ चओ त बेनमाज़ी वॾो निमक हराम आहे निमक हराम जी जाइ जहन्नम जी बाहिया नबी सही फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे अल्लाह जी ज़ात जो कसम खणी थो चवां साईं फरमायो जेके बेनमाज़ी थी मरी आया क़यामत जे ॾींहुं फिरौन सां गॾु बीठा हूंदा हामान सां गॾु बीठा हूंदा शिद्दाद सां गॾु बीठा हूंदा साईं फरमायो काफ़रनि जे टोले में बेनमाज़ी हलिया वेंदा ऐं नमाज़ पढ़ण वारा मां इमाम उलंबिया सां जी गॾु बीहंदा नमाज़ पढ़ण वारनि जा पंजो दुआ
नमाज जे बरकत सां वज़ूअ जे बरकत सां ईअं चमकदा जीअं चोॾीअं जो चंड चमकदो आहे। साईं फरमायो मां वटि वठी ईंदनि मलाइक सगोरा जिते मां आबे हौज़े कौसर ते पाणी पीआरे रहियो हूंदुमि। साईं फरमायो पंहिंजनि हथनि मुबारकनि सां सोन जे प्यालनि में आबे हौज़े कौसर जो जाम पंहिंजे नमाज़ पढ़ण वारनि गुलामनि आशिक़नि परवाननि खे मर्दनि औरतुनि खे पीआरींदो वेंदुमि। हीअं जो नज़र कंदा खीर खां वधीक सुफ़ेद ऐं अछो नज़र ईंदो, वरी हीअं ढुक जो भरींदा वेंदा त माखीअ खां वधीक मिठो हूंदो। दुआ अल्लाह से असांखे नमाज़ नसीब फरमाए, दुआ अल्लाह से असांखे रोज़ा नसीब फरमाए। अॼु कहिड़ा कहिड़ा चओ था त रमज़ान शरीफ़ अचे थो त रोज़ा बि रखंदासीं। रोज़ा रखंदव कन खणंदव हथ में शीशड़ी त बीमार सेहत सफ़ा सही न आहे। सॼो साल चाक, सॼो साल ठीक ठाक, सॼो साल मानीअ ते मल विड़ीसीं माशाअल्लाह हणी ओ ॾूंघनि जा मुंहुं अछा करे छॾियासीं। बाक़ी जंहिंमहिल ईंदो रमज़ान शरीफ़ साईं ॿई हथ पेट में हणी साईं मां त मादे जो मरीज़ आहियां साईं, मूंखां बुख बर्दाश्त न थी ख़ुदा जी का हिदायत नसीब थी। सॼो साल वण वॼाए छॾे वरी हाणे तूं मादे जो मरीज़ आहे। अजे तो भलालो महीनो जे बारे में नबी सही फरमायो अव्वलहु रहमतुन व औसतहु मगफिरतुन व आखिरु इत्कुम मिनन नार। साईं फरमायो जंहिंजो पहिरियों ॾहाको रहमत ई रहमत आहे, जंहिंजो विचों ॾहाको मगफिरत ई मगफिरत आहे, जंहिंजो आखिरी ॾहाको जहन्नम खां आज़ादी ऐं छुटकारे जो ॾहाको आहे। साईं फरमायो अचे तो रमज़ान शरीफ़ जे महीने में नफ़िल इबादत कंदो त फर्ज़ जेतिरो सवाब मिलंदो ऐं पाण फरमायो फर्ज़ जेतिरो अमल कंदो, फर्ज़ इबादत जो अमल कंदो त 70 फर्ज़ जेतिरो सवाब मिलंदो। साईं फरमायो अचे तो रमज़ान शरीफ़ जंहिंजे चंड बीहण सां अल्लाह से 8 ई दरवाज़ा जन्नत जा खोलाए छॾींदो आहे ऐं 7 ई दरवाज़ा जहन्नम जा बंदि कराए छॾींदो आहे। साईं फरमायो अचे थो रमज़ान शरीफ़ जंहिंजे चंड बीहण सां अल्लाह से वॾा वॾा शैतान जिन सरकश पधराए गिरफ़्तार कराए समुंड जे किनारनि ते फिटी कराए छॾींदो आहे। ऐं हर रमज़ान शरीफ़ जी राति ऐलान फरमाईंदो आहे कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अल्लाह से ऐलान कंदो आहे को तव्हां गुनाहगार तव्हांजा दुश्मन बदिराए छॾिया, गिरफ़्तार कराए छॾिया, जिन तव्हांखे मां अल्लाह खां परे कयो, हाणे अचो माफ़ी वठो, गुनाहनि ते तौबा ताब थियो, मां अल्लाह से बख़्शे करे धोई पोई अशो उजरो करे जन्नती बणाए छॾिया। दुआ अल्लाह से असांखे रमज़ान शरीफ़ जो एहतराम अदब नसीब फरमाए, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा नसीब फरमाए, रमज़ान शरीफ़ जी तरावी नमाज़ नसीब फरमाए, रमज़ान शरीफ़ जूं फर्ज़ी इबादतूं नसीब फरमाए। दुआ अल्लाह से असांखे अमलन सालिन वारी सूह ऐं ज़ीनत नसीब फरमाए ऐं बदला मालनि खां बचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह से असांजे दोस्तनि ऐं भाइरनि जिन इंतज़ाम फरमायो आहे, अल्लाह से सभिनि जी महिनत क़बूल फरमा। अल्लाह से जेके आया आहिनि वीचारा वेठा आहिनि, जेके असां हाज़िरी भरियूं था, अल्लाह से सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमा। अल्लाह से सभिनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए जाए। अल्लाह से सभिनि खे पंहिंजे फज़ल ऐं करम सां जन्नतुल फिरदौस में जाइ नसीब फरमाए जाए। 3 दफ़ा पढ़ो त मां इजाज़त वठां। सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। वॾी आवाज़ सां महिरबानी करे पढ़ो सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। जेको न ॻाल्हायो अथव हाणे त कुझु हिम्मत कयो, वॾी आवाज़ सां हिकु दफ़ो तस्बीह पढ़ो ऐं बुलंद आवाज़ सां पढ़ो जीअं अल्लाह जे रहमत वारो दरिया मौज में अची वञे। वॾी आवाज़ सां पढ़ो सुभानअल्लाह। अञा सुस्तड़ीअ में वेठा आहियो, अञा सुस्तड़ीअ में, वॾी आवाज़ सां कुझु हिम्मत कयो सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाहिल अज़ीम व बिहम्दिही अस्तग़फिरुल्लाह। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मूंसां हिकु दोस्त वीचारो सफ़र जो साथी आहे, उहो तव्हांजे साम्हूं नबी साईं जे शान में हिकिड़ी नात शरीफ़ पढ़ंदो, पोइ असां इजाज़त वठी हलिया।